अॼु तव्हांखे ख़बर ॾींदा पहिरियों जेकबाबाद खां त जीलानी टाउन वेझो पुलिस कार्रवाई कई आहे। अखरोटनि में चर्स विझी विकिणण जे इल्ज़ाम में 2 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। जवाबदार गिरफ़्तारनि में अली हैदर भट्टी, मोहम्मद इरफान शेख शामिल आहिनि। अॼु तव्हांखे ख़बर ॾींदा पहिरियों जेकबाबाद खां त जेकबाबाद में अखरोटनि में चर्स विझी विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि पुलिस 2 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि ऐं वाक़े जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे।